ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ वींदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद स्पेशल प्रोग्राम असांजी उताक सां गॾु आवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। दुआ आहे त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। ईद जूं अव्हांखे लख लख वाधायूं हुजनि, ईद जूं अव्हांखे मुबारकूं हुजनि। अव्हां ईद गॾु मल्हायो था, अव्हां कुटुंब सां गॾु आहियो, अव्हां ॾेह परॾेह में जिते जिते वेठा आहियो, ईद जे रंगनि में आहियो। असुलु ईद जूं ख़ुशियूं इहे आहिनि जो अव्हां सभु गॾु आहियो। ऐं ओताक ते बि सभु जॾहिं गॾु विहंदा आहिनि, सभु गॾिजी जेॾीमहिल कचहरी कंदा आहिनि, त उनखे बि असां चवंदा आहियूं त इंड लठी रंग आहिनि, इहे सम्झो त ईद जा रंग आहिनि। सो ईद जा रंग खणी असांजी ओताक ते अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। ऐं हिन प्रोग्राम असांजी ओताक सां ताउन कयो आहे ल्यू बिस्किट ठाहिण वारनि। ऐं ल्यू बिस्किट वारा जेके आहिनि उहे असांजे ॿारनि जे लाइ ख़ासि करे, ऐं उन्हनि जे लाइ ॿारनि जी ख़ासि करे दिलि जी विंदुर लाइ ऐं ॿारनि जी दिलचस्पीअ लाइ हुननि ज़बरदस्त हिकिड़ो चॉकलेट वारो बिस्किट ॾिनो आहे। ऐं उनखे ॿार तमामु घणो लाइक ऐं पसंदि कंदा। ऐं प्रिंस बिस्किट जे हर हिसे में आयरन ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत सां तयारु कयो वियो आहे। ऐं ख़ासि करे नंढड़ा ॿार उनखे ॾाढे शौक़ सां थोरे वॾा बि खाईंदा। सो असांजी ओताक ते अॼु कचहरी कंदासीं ल्यू बिस्किट वारनि जे तावन सां, जो की जेका ओताक आहे उन ते कचहरी कंदासीं। सो कचहरी सॼी मौजूदु बि आहे। ऐं कचहरीअ सां सलाम खां पोइ कचहरीअ जे अॻिते वधाईंदासीं। कचहरी अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम साईं। ख़ुशि आहियो? चङा भला? अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर। ईद जूं लख लख मुबारकूं। ख़ैर मुबारक तव्हांखे बि ईद मुबारकूं हुजनि, न सॼी संगत खे ईद मुबारकूं हुजनि। हेॾां कचहरीअ में असांजा ॾाढा मौज़ूद वेठा आहिनि। साईं भली करे आयो, ईद जूं लख लख मुबारकूं। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि मुबारकूं। ख़ैर अकबर साईं, हाणे ओताक ते ईद लॻी पई आहे, रागी महिमान सभु मौजूदु आहिनि। माशाअल्लाह। पोइ ईद जी भला आजियां थिए त पोइ कचहरी अॻिते वधायूं। आजियां कीअं न थींदी? भली आयो भला पिरी एहसान इलाही करे, हुब अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हींअरो डरे। सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे, वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे। चवे अकबर अचो ओरे त सिका लाहियां सालनि जूं। सॼो साल ईद जो। भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब, मिठा तव्हां सां मिलण जी हुयमि ॾाढी हुब। अजीब मुंहिंजे अंगण ते अॼु आंदो तव्हांखे रब, कयां ख़ैरातूं ख़ुशीअ मां ई माल मिल्कियत सभु। सूर लही आहे सालनि जा जो मिलियो अचे मुहब, साम्हूं वेहो त सिका लाहियां सूरत जा साहिब। छा पूरा दिलि जा मतिलब चांडियो उदासी अकबर चवे। वाह चांडिया वाह, वाह चांडिया वाह। तव्हांजे पासे में असांजो भलोड़ अदाकार वेठो आहे रशीद शोरो। सो हाणे कोटड़ीअ में हिन बि वाह जा वारा वॼाया ऐं वाह जा रंग कई। ख़ुशि आहियो? चङा भला? शुक्र अल्लाह जी महिरबानी। वाह 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 वाह। हेॾां सदाकत शेख वेठो आहे। बाबा भली करे ख़ुशि आहीं? चङो भलो। ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि। ठीकु आहे, कुर्ब कुर्ब कुर्ब। हेॾां ही नौजवान ॻोठ खां आयो आहे, ॿुधो आहे त दादूअ खां परियां जोईअ खां ख़ासि ओताक ते कई आयो आहे। त बाबा नौजवान भली करे बाबा ख़ुशि आहीं? चङो भलो साईं, वॾियूं महिरबानियूं। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी थिए। मां ओॾे टीवी में तव्हांखे ॾिठमि, पोइ मां छा तुम्हारो पप्पू हिते कमु कंदो आहे। हा हा खुदनि खुदनि असां वरी प्यार मां हुनखे पप्पू बि चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं ॻोठ में। हिते वरी नालो मटायो अथसि। सो मां चयोमांसि यार मूंखे बि ओताक ते वठी हल, ॾाढो मज़ो आहे। रूबरू वेही इहो तातो वाज ॾिठो त मां रूबरू वाज ॾिठो अथई? हा मां, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। त बसि मां त सोचियो आहे हिते बसि मूंखे राह आयो, राति ॾींहुं रहियो पियो हूंदुसि। बसि इहो आहे मसइलो जो मूंखे बुख घणी लॻंदी आहे। 3 वेला मानी ॾियो, बाक़ी मां सॼो हिते सफ़ाइयूं कयूं वेठो हूंदो मां। बसि ओताक ते वेठो हुजे। प्रिंस बिस्किट आहिनि, चॉकलेट वारा बिस्किट आहिनि, इहे रोज़ खायो, ओताक खे मचाए वेठो हुजे। बसि इहा तव्हांजा कुर्ब थींदा। ईद जो ॾियारो अॼु वॾो मसइलो, पहिरीं ईद अथई जेका मुंहिंजी सुठी थी अथई। हा भले भले। त पोइ महिमान हिते भला वॾा महिमान उस्ताद वेठा आहिनि, हिते ॿिया बि ॾाह वेठा आहिनि, उन्हनि जे बि हाल वाल कयूं था। हेॾा साईं खे टीवी त ॾिसंदा हुते बाबे सां गॾु। बसि बाबो मां उते चुड़ियो वेठो आहे, हिते चाचे वारा सभु कुर्ब पिया खाइजनि। उते कुर्ब कोन्हे? उते बाबो तपियो वेठो अथई, रुॻो बसि ज़री ज़री ॻाल्हि ते पर बखील लॻो पियो आहे। बसि ईद लॻी पई आहे, अॼु मोहबत वारी कचहरी कबी। सो हेॾां मुंहिंजो ॻोठाई बि थिए, पर असांजो भलो उस्ताद बि आहे, उर्दू बि पढ़ाए थो ऐं शाइरी बि करे थो ऐं सुघड़ाइप जा रंग बि रखे थो।
कलंदर लाल शाहबाद जे मेड़े ते बि असांखे मिले, उताक ते बि मिले, दरिया जे कंधीअ ते बि मिले। सो साईं अनवर सागर कांदड़ो साहब वेठो आहे। साईं भले करे ईद जूं लख लख वाधायूं। साईं तव्हांखे बि लख लख वाधायूं। ख़ुशि आहियो, चङा भला। उताक खे मचाए वेठा हो। बसि इहो सिंध जा मोर गॾु कया अथव। ख़ुशी थी त ईद यानी जशन पियो लॻे। ईद जशन ॻोठ यादि अची वियो, ॻोठ वारो माहौल कयो वेठो। बाबा चवंदा आहिनि त मोहबतूं क़ाइम त जुदायूं असुलु न आहे न, पोइ असांजे लाइ अवां अचो हर ॾींहुं ईद आहे ॿियो। बिल्कुलु साईं, रंग जेको आहे सभु रंग आहिनि, सुगड़ आहिनि, फनकार आहिनि, उस्ताद आहिनि, प्रोफेसर आहिनि। ॿियो ई भाउ जेको आहे बदीन मां आयो आहे। ये सभु जेके आहिनि या अदाकार वेठा आहिनि, होॾां पटके सां जेको वेठो आहे अकबर चांडियो, उन त साईं असल सफ़ा अहिड़ो ॿुधायो ईद ते बेत जो कमाल थी वियो। उताक जो मोहरा खे मुंडरे छॾी सफ़ा कमाल थी वियो। उताक जो मोहरा तव्हां सां गॾु वरी अहिड़ा भलोड़ महिमान वेठा आहिनि। सईद मंगी साहब साईं आर्ट जे हवाले सां माना हे उन जी असां हिन खे रंगनि खे ॾिसी पोइ उताक ते वरी नौजवाननि अहिड़ा चित्र कढिया। सईद मंगी साईं उते साईं आर्ट ऐं डिज़ाइन उनखे त ॾिसे, पर कचहरीअ जो बि अहिड़ो भलोड़ कोॾियो आहे। ऐं वरी साईं सचल साईं जूं ॿेड़ियूं ऐं उनजे रागियुनि जूं तस्वीरूं थो ठाहे जो माना दुनिया खे ॾंदे आङुरियूं अचो वञनि। कहिड़ा मुल्क पियो घुमे कमल, अमेरिका वेठो आहे त कॾहिं साईं स्विट्ज़रलैंड वेठो आहे घुमे पियो। इहो हुनर ऐं आर्ट जे करे ॾिसो त ईद करे नौजवान ॾिसो। साईं सईद मंगी साहब ईद जूं मुबारक हुजे। मुर्दा साईं ख़ुशि आहियो, चङा भला। महिरबानी तव्हां यादि कयो ऐं हे जेको रंग तव्हां मचायो आहे तव्हांखे शाबाश आहे। असांखे सचमुच ॾाढी ख़ुशी थी। जीअं आया आहियूं त ही महफ़िल जो होगा ई पंहिंजो आहे। ऐं आर्ट ॿार बि ॾाढो फस्ट क्लास तव्हां ठाहियो आहे, पूरो मंज़र कशी कई आहे। ऐं जेके महिमान मां ॾिठा त मिलिया अथमि त सभिनी जा पंहिंजा पंहिंजा रंग आहिनि, के सुघड़ आहिनि, के अदाकार आहिनि, के फनकार। साईं अनवर साहब त माशाल्लाह जग मशहूरु आहे। ऐं अॼु की कचहरी मां सम्झां थो त ईद जी ख़ुशियुनि खे अञा वधीक ॿीणो कंदियूं, छो त हीअ सभु रंग तव्हां इंडलट वांगुरु ठाहिया आहिनि। ऐं असां चवंदा त मोहबतूं क़ाइमु हुजनि, पोइ हर ॼाण ईद आहे। मोहबत क़ाइमु तव्हां ईअं कई वेठा हो। ऐं हिननि दोस्तनि सभिनी खे परे परे खाया आहिनि। ऐं जेको माहौल तव्हां हिते ठाहियो आहे उहो सचमुच अहिड़ो भलो आहे जो अखियूं थधी थी वियूं। ॾाढी वरी महिरबानी तव्हांजी। सईद मंगी साहब मूं चयो त अव्हांखे उताक ते ऐं ईद ते हिन करे कचहरी कयूं त हीअ असांजूं जेके बाक़ी पासा आहिनि उताक जा, हिते अव्हांजा जेके रंग न, पोइ आउं चवां सचल साईं जी बि तस्वीर ठाहे जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, पोइ सिंध जा रंग सूफ़ी गेड़ू इहे ॾींदो त इहे बि उताक ते अव्हां करे हिते लाइब्रेरी क़ाइमु करे। ज़रूरु ज़रूरु असां पंहिंजूं हिते निशानियूं छॾींदासीं इनशाअल्लाह। ऐं ज़रूरु इहे शयूं हिते ईंदियूं त अञा वधीक असां बि पंहिंजो हिसो गणींदासीं। तव्हां एॾी सुहिणी महिनत कई आहे, असां तव्हां गॾु आहियूं इनशाअल्लाह। हेॾा अदा असांजो अब्दुल अज़ीज़ जुणे जो साहब वेठो आहे, सो नंढड़े सां गॾु वेठो आहे। हाणे नंढड़ो असां इहो ॾिठोसीं त हुयो नंढड़ो, पर हाणे साईं मौज़म वॾो थी वियो आहे, पेटारो पढ़े पियो। सो साईं मुबारकूं अव्हांखे, अव्हांजी बि तरक़ी त वरी पुटड़े जी बि तरक़ी। मुर्तबा महिरबानी, अव्हांखे ईद जूं वाधायूं। अव्हांजी महिरबानी जो अव्हां ईद जे हिन मौक़े ते ख़ुशियुनि में सॼे सिंध वासियुनि सां, बल्कि मुल्क पाकिस्तान ऐं दुनिया में ॾे परॾे में जेके माण्हू ॾिसनि पिया उन्हनि खे बि मुबारकूं। अवां 4 चंड लॻाए छॾिया आहिनि, जेके सुघड़, शाइर, अदीब, ऑफिसर। मतिलबु त हीअ हिकिड़ी ओताक जेका आहे न, ईअं सम्झो त 50 साल पोयां असांखे वठी वई आहे, त वरी ख़ुशियुनि जा लम्हा उमेदु आहे त अव्हांजे तवसत सां वरी बि इहे मेला मचंदा रहंदा। ज़रूरु उहे मेला त मचंदा रहंदा, पर तव्हां नंढड़े खे गॾु ओताक ते वठी था अचो, असांजे लाइ त इहा ख़ुशी आहे। बाबा मौज़म ईद जूं मुबारकूं। ख़ैर मुबारकूं तव्हांखे। ख़ुशि आहियो, चङा भला। जी ख़ुशि। असां तव्हांखे पोइ हिन क़ाइदे में पटीअ में ॾिठोसीं, हाणे अव्हां बि पढ़ो पिया, इहे अंग्रेज़ी पिया पढ़ो ऐं एॾो सुठो जेको आहे पंहिंजो नालो कयो अथव तालीम, सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मुबारकूं अव्हांखे। ऐं ईद ॾींहुं गॾु आहियो, सो अव्हांखे पोइ टीवी हुजे, रेडियो हुजे, उते प्रोग्रामनि में सदाईं ॾिसंदो आहियां, पर मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे जो अव्हां वॾा थियो था, उताक ते वेठा आहियो, वॾड़नि सां गॾु अचो पिया। इहा ख़ुशकिस्मती असांजी चइजे पुटड़ा, ऐं इहा ॿुधणु बि घुरिजे, वॾनि सां गॾु बि रहणु घुरिजे। वाह वाह, ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। के पई तालीम के पई हले? हाणे माना ईद ते बाबा सां गॾु? ईद ते वरी पढ़ाई छॾाइणी आहे। न न ज़रूरी आहे, ज़रूरी आहे, बाबा सां गॾु हुजणु खपे। सो हेॾां रशीद वेठो आहे। अदा रशीद, अदा रशीद छा हाल आहे? ख़ुशि आहे? चङो भलो? पोइ जाम शोरो पोइ या कोटड़ी माना स्टेज दौर खां वठी असां बि नंढड़ा अव्हांखे ॾिसूं, पर अॼु बि नंढड़ो लॻो पियो आहे। मजूर भाई, अल्लाह जो शुक्र आहे। असां स्टेज PDB अब्दुल करीम भलो साहब। हा बिल्कुलु।
ओताक में जेको साईं साले शाह हूंदो उहा बि असां ओताक ॾिठी। साईं सालेवान शाह जे कचहरी, साईं सालेवान शाह जे कचहरी में ख़ासि असां ॿुधण वेंदा हुआसीं। साईं अब्दुल करीम बलो साहब जनरल मैनेजर हूंदो, हारून साहब टीवी जो प्रोड्यूसर असांजो हूंदो। माशाल्लाह कोटड़ी जेका आहे सो फ़न जे हवाले सां, अदब जे हवाले सां तमामु घणी अॻियां आहे। असां उन्हनि खे ई सिखियासीं उस्तादनि खां। पोइ तव्हां सां गॾु असां मुख़्तलिफ़ चैनल ते गॾु कमु कयो। अॼु तव्हां असांखे दावत ॾिनी, वॾी महिरबानी तव्हांजी मजबूर भाई। न न इहे ईद तो ईद पंहिंजनि सां गॾु कबी आहे। ईद जा इहे ई त असुल रंग आहिनि। हेॾे मथे असांजो रागी वेठो आहे शहमीर सरगाणी, सो ऐं संदसि फर्ज़ंद बि हेॾां परियां वेठो आहे, ढोलक भली वॼाए। अदा शहमीर खे अनवर सागर तव्हां ॿुधो, तव्हां ॿुधंदो त पोइ हेॾां अवां ईअं असांजे पासे जी ख़ुशबू अव्हांखे ईंदी। फोटो ज़रदारीअ जा इमा बख़्श वारा इहे जेके रंग आहिनि इहे इन में समायल अथव। हा हा अंदाज़ ॾाढो सुहिणो, पर ओताक जी सूंहं ओताक ते ईंदो। अदा शमीर ईद जूं मुबारकूं अव्हांखे गॾियल। ख़ुशि आहियो, चङा भला, आबाद हुजो, ख़ुशि चङा भला। सुगड़ को हिकिड़ो थी वञे भला कचहरीअ लाइ शेर को, त पोइ वरी कचहरी अॻिते वधायूं था। त ईद कीअं थींदी आहे साईं? लिखियलु आहे त इक़रार करे वई अचण जो, मुंह बि मिठा मन ठार, यकीन आहे यार, ईद बि अकेले कयई वञी, दिल भर मूंखां धार, यकीन आहे यार, इक़रार करे वई अचण जो, मुंह बि मिठा मन ठार, यकीन आहे यार, ईद बि अकेले कयई वञी, दिल भर मूंखां धार, यकीन आहे यार, वई त वञ वेंदनि खां सजण न लधई सार, यकीन आहे यार, भाड़ा महांगा थिया बसिन जा या भेरो भगुई भोतार, यकीन आहे यार, कालिब को नथो करी न पुछी ख़बर चार, यकीन आहे यार, या बैलेंस कोन्हे को भूरल तॾहिं न कयई तार, यकीन आहे यार, अजीब तुंहिंजे ओसियरे में नेणे वहाय मिनार, यकीन आहे यार, उदासी अकबर चवे अची कराए के दीदार, यकीन आहे यार। यकीन आहे, इहा बि ॻाल्हि सही कई त बाबा रोज़ा नमाज़ इहो त सभु कमु, पर इहे जेका भाड़ा महांगा थिया इहे माना कुझु त मसइलो थियो हूंदो न साईं। हाओ वाह हाओ, पोइ अञा अर्ज़ु कयो में हाओ त चांडियो चवे हिन ईद ते कयई न मुलाक़ात, निंड न आई राति, मिठा तुंहिंजे मिलण जी तन में हुयमि तात, निंड न आई राति। कीअं अचे निंड साईं? न ईंदी। अहिड़े हिसाब सां न चांडियो चवे हिन ईद ते कयई न मुलाक़ात, निंड न आई राति, मिठा तुंहिंजे मिलण जी तन में हुयमि तात, निंड न आई राति, सिज लही सांझी थियो पिर फुटी पिर भात, निंड न आई राति, अखियुनि मींहुं वसायो जीअं बूंद वसे बरसात, निंड न आई राति, अठई पहर अकबर खे वाई तुंहिंजी आवात, निंड न आई राति। निंड न आई राति बाबा हिन ईद ते वञायो, निडड़ी त करणु खपे। पाण मुलाक़ातूं पयूं थींदियूं, हे महिमान दोस्त आयल आहिनि, मुलाक़ातूं पयूं, दिलि न लाहिजांइ उदासी। न त नौजवान आहे वठो वेंदी इहो अबा हिनखे चाचे खे घुमाया जोही त चाचे जी इहा निंड जेका आहे इहो आराम अचे थी त थिएसि। हा चाचो हलियो त मां गोरख जबल घुमाया थी, बाक़ाइदे सां मथो ई फिरी वञे। अहिड़ो वॾो ऊचो जबल हुजे जो ईअं हिते भली गर्मी हुजेसि, उते वॾी थधि पवंदी आहे। उते वॾी थधि पवंदी आहे, माना इहा सिंध जी कोहमरी जेका आहे, वॾो मज़ो आहे उते। वाह 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 वाह। चवां थो चाचो बसि हितां प्रोग्राम ख़तमु करे आओ पोइ बसि हलियो हले त बसि लारी में था चढ़ूं। हा माना ईद चाचे खे वञी उते वरी ॿी कराईंदे। हा पैसे थोरो चाचो जे करे किरायो पंहिंजो खयूं हले, मां बि ग़रीब माण्हू आहियां। ईअं थींदो भला उते गोरख ते कीअं रंग मतो आहे, को रोड रस्ता को माहौल जुड़ियो आहे? रोड रस्तो अञा अहिड़ो को ख़ासि माना कोन्हे को। पोइ असीं कीअं घुमण अचूं? उतां जा जबल जा माण्हू गॾनि ते बि चढ़ियो वञनि। हा माण्हू इहे पध बि जबल ते चढ़ींदा वञनि, पर शहर जा माण्हू सॼो पाकिस्तान थो अचे। आओ बा यको उते बसि रश थींदी आहे, उते बाक़ाइदे सां महफ़िल मोसीक़ूं बि माण्हू करनि था, सॼी खानदान सां गॾु घुमण था अचनि। न पोइ जीपुनि ते वञो मथे छा ते? हा जीपूं उतां पोइ वाही पाती आहे न, उतां पोइ जीप निकिरे थी, उहे पोइ 8-10 ॼणा जीप में पंहिंजो सामान बि खयूं था वञनि। उते होटलड़ी बि आहे, उते सामान अहिड़ा पंहिंजा खयूं था वञनि, के काठियूं, के बसर, के बेदा, के गोश्त, के मच्छियूं। उते वरी माण्हू पंहिंजो शौक़ आहे त वरी पाण पचाइनि था। चाचो अचे मानी मां खाराईंदोमांसि, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, किरायो पाण भरियूं थिए। हा भलो 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 कचहरी कंदा।
अदा अनवर सागर साहब ईद आहे छा अव्हांजे नज़र में ऐं हिन मिठी ईद खे अवीं कीअं पिया ॾिसो? ईदूं हिकिड़ा ॾिण आहिनि इहे हर क़ौम जा मिज़ाज जा। असांजी जेका क़ौम आहे उहा उन वटि जेका असां मुस्लमान आहियूं हिते सिंध में अक्सर, या पोइ हिंदू आहिनि त उहे उन्हनि जा ॾिण पंहिंजा आहिनि, मुस्लमाननि जा पंहिंजा आहिनि। वॾा ॾिण जेके आहिनि उहे हिकिड़ो ईद उल फितर जंहिंखे असां मिठी ईद चऊं, ॿियो ईद उल अज़हा जंहिंखे असां नमकीन ईद या चहरी ईद चऊं। ईद लफ़्ज़ जेको आहे मुंहिंजे ख़्याल में अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मोटणु, माना ख़ुशी बार बार मोटणु। वाह वाह। इन ॾींहं ते असां नवां कपिड़ा था पायूं ऐं सयूं जेके असां रजूं था, जेके हथ जूं ठहंदियूं आहिनि कणिक मां, जंहिंमें जेको आहे फाइबर छाण बि। अॻे ज़माने में ईअं थींदो हो त उते ॻोठ में मायूं अटो ॻोहींदियूं, चीड़ वारो अटो बकाइदे हीअं करे ॻोहींदियूं, पोइ अटो ॻोहिजी वेंदो, पोइ असां वेंदा हुआसीं, पोइ फेराईंदा हुआसीं हुनखे, पोइ सयूं निकिरंदियूं, पोइ खट ते ढेर थींदो, पोइ सही उहे पचंदियूं पाणीअ में, पोइ सही मखणु पवंदो हुन में, पंहिंजो सचो मखणु मेहन जो पंहिंजो उहो पवंदो, या सचो गिहु पवंदो हुन में, मथां वारी मिठाई विझी खाओ त उहो सही अहिड़ो ताम आहे तव्हां विसरंदो न। ऐं ॿियो ईद ते वरी उताक ते गॾिजणु, ईद नमाज़ पढ़ी उताक ते गॾिबो, उते महिमाननि खे सयूं खाराइबियूं, भाकुर पाए मिलबो। सही ही हिकिड़ी ॻाल्हि आहे, अहिड़ी ख़ुशी आहे जंहिंमें माण्हू मुस्लमान जेको आहे हिक ॿिए सां भाकुर पाए था मिलनि, ख़ुशखेर था कनि। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे असांजी औताक ते ऐं असांजी औताक जा जेके ही रंग आहिनि उन्हनि रंगनि में हिकिड़ो ॿियो रंग बि आहे। प्रिंस बिस्किट रोज़ानो ॿारनि खे हिकिड़ो पुर एतमाद बणाए थो ऐं बालक जॾहिं हिन खे खाए थो त हुन में एतमाद पैदा थिए थो। रुगो बालक में ई न पर उहे जेके वॾा आहिनि उहे बि हिन प्रिंस बिस्किट खे चॉकलेट वारे खे जॾहिं खाईंदा त उन्हनि में बि हिकिड़ो एतमाद पैदा थिए थो ऐं हुन एतमाद सां गॾोगॾु असांजी औताक में सभु मौजूदु आहिनि। सो हलूं था उन्हनि ॾांहुं कचहरी जी औताक वारा साथियो। तव्हां ॾिसंदो त यूरोप में ॿिए हंधि वेंदो कंहिं ॾिण ते तव्हांखे केरु वाह वाह कंदो ई कोन, भाकुर न पाईंदो, तव्हां पुछंदो कोन। हिते मिट माइट ईद मुबारक ईद मुबारक भाकुरनि में ॿ खे छॾींदो, माना ईद वारे ॾींहं ते जेको कावड़ियल हूंदो न ॻाल्हाईंदो साल त ईद वारे ॾींहं ते ॻाल्हाईंदो। ख़ुशियुनि जो मौक़ो बि आहे, कमाई जो ज़रियो बि आहे। ईद ते दुकानदारनि जा दर्जन जा धंधा वधनि, टुपन वारनि जा धंधा वधनि, ईअं सुघड़नि खे मौक़ो मिले त किथे प्रोग्रामनि में वञनि, ॻाइणनि खे मिले प्रोग्राम को किथे मिले। ईअं वरी ईद सां गॾु रोज़ा था अचनि, वरी रोज़नि में यादगिरियूं अचनि, बाबा तव्हां नंढे हूंदे कॾहिं रोज़ो रखियो? असां रखियो छा असीं में रोज़ो, जून महीने में रोज़ा आया। अब असां पाणी जीअं ॿुधाइनि था पिया लिकी कोन पीतोसीं, पर ईअं 10 साल पोइ हिकिड़ो दफ़ो छा थियो, शेख अयाज़ गुज़ारे वियो हुजे, सो रोज़ो रखियो मूं विस मोरे वियासीं, प्रोग्राम हले पियो शेख अयाज़ यादि में। सो अयाज़ ते ॻाल्हाइनि पिया अदीब, वॾा वॾा अदीब, राशिद मोराई, फलाणा टीरा। सो मूंखे बि उञ लॻी रोज़ो हुजे, मूंखे दोस्त हिकिड़ो वेठो चयोमांसि पाणी ॾे गिलास भरे ॾिनई, हिकिड़ो ॾोके वियुसि, वरी चयोमांसि ॿियो बि ॾे, ॿियो बि ॾिनई, ॿियो बि ॾोके वियुसि, पोइ ख़बर पई अड़े त रोज़ो हो। सो 92 में रोज़ो जेको रखियोसीं उन में पाणी पीयुसि मां। सो इहे वाक़िया रोज़नि जा ईद ते वंडबा आहिनि। ईद आहे ख़ुशियुनि जो ॾींहुं ऐं मुस्लमाननि जी भाइपी जो ॾींहुं, अमन जो ॾींहुं ऐं इहो सॼो इस्लामी ॾींहुं आहे असांजे। ऐं हिंदू बि जेके आहिनि उहे मुस्लमाननि खे मुबारकूं ॾींदा आहिनि। अॼु असांजे लाइ तव्हां ईद करे छॾी आहे, जशन करे छॾियो आहे, ख़ुशी करे छॾी आहे ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त बि यादि ईंदी, गुल बि यादि ईंदा, पंहिंजो राग बि यादि ईंदो। त पंहिंजी मुसविरी जेको वेठो आहे सईद साहिबु सम्झो सिंध जो पाकिस्तान जो पर आलमी जेको आहे मुसविर आहे। साईं जेको सचल ते कैलीग्राफी थो करे, जेके शेर थो चूंडे, वरी हुन ते जेके अखर थो लिखे, ख़ताती थो करे, कमाल आहे साईं। उहा रखण जहिड़ी आहे, उनजी त माना निमाइश करण जहिड़ी आहे। हीरा वेठा आहिनि सिंध में जेके फनकार सुगड़, जिन सिंधी ॿोली जी ख़िदमत कई आहे, सिंधी अदब जी ख़िदमत कई आहे, सिंधी सकाफ़त जी ख़िदमत कई आहे। मुर्तज़ा साहिबु तव्हां असांखे गॾु कयो आहे, इन जी वरी ख़ुशी ॾियणी थी वई आहे। न भला पोइ ईद ते गॾिबो आहे, ईद ते पंहिंजा दोस्तनि सां त ईदूं थींदियूं आहिनि। ॾिसो न उदासी ईद ई न थी आहे, माना दोस्त न अचनि, ईद ई न थी। सो तव्हां छा था सम्झो? भला ईद जी ख़र्ची आहे त नंढे हूंदे साईं? ख़र्ची जेका आहे असां चवंदा हुआसीं त वॾा छो थियासीं, नंढा हुजूं हा त ख़र्ची मिले हा न। ईद ॾींहुं रुगो यादि हूंदो के चाचे घणा ॾिना, बाबा घणा ॾिना, ख़र्ची विझी पोइ इहे टेलार ॾींहुं घुमंदा हूंदा हुआसीं, अॼु ख़र्ची मिली आहे, 10 फलाणे ॾिना आहिनि, 5 फलाणे ॾिना आहिनि। सही ईद हूंदी ॿारनि जी, ॿार वञनि वरी शइ वठनि, हू पैसा ॾे, चाचो ॾे, मामो ॾे, माउ ॾे, भेण सभु यादि, रिश्ता यादि पवंदा, चाचे घणा ॾिना, नंढे घणा, मामे घणा ॾिना। त ख़र्चीअ जो ईद वारी मज़ो ई पंहिंजो। नंढपण में जेको चवंदा आहियूं वॾा छो थियासीं, नंढे हूंदा हुआसीं, ईद जूं ख़ुशियूं हूंदियूं ऐं
उस्ताद बुखारी हिकिड़ो शेर यादि पियो अचे मूंखे त ईद ते आवीं या में आवां फोन ते कीवें भाकुर पावां। हा हा। या वरी चए थो त मां बि ईदुनि ते ख़रीदियां हा खणी पर ख़ुशी बाज़ार जो सौदो न हो। कॾहिं कॾहिं जेको आहे न को गमगीन माण्हू हूंदो आहे ईद एॾी ख़ुशि न हूंदो आहे जेका पंहिंजा विछड़ी वेंदा आहिनि। जीअं ॾिसो ईरान में विछड़ी विया आहिनि अॼु बि हिकिड़ो ईरानी लीडर गुज़ारे केतिरा ई माना उते विछड़िया आहिनि त हुननि जी ईद कीअं थींदी ईराननि जी हुननि जा जेके मुस्लमान भाइरनि उन लाइ बि दुआ कयूं था त हुननि जी सुठी ईद गुज़रे उहे बि कामयाबु थियनि पंहिंजे मक़सद में पंहिंजे इस्लाम लाइ पंहिंजे मुल्क लाइ पंहिंजी धरतीअ लाइ पंहिंजे वतन लाइ विढ़ंदा पिया। इहो असुलु आहे त हार न मञण जो हौसलो आहे ऐं साबित क़दमी आहे बीह रहणो आहे ईंदड़ नसुल खे बहितर करणु उनजे लाइ इहे कुर्बानियूं बि थींदियूं आहिनि। असुलु साईं फ़लस्तीन लाइ गज़ा लाइ बैतुल मुक़दस लाइ बि ईरान विड़ी रहिया आहिनि ऐं मुस्लमाननि जो ॻाट ऊचो कयो आहे ऐं हुननि 7 माण्हुनि जी लेयर ठाहे छॾी आहे। हिकिड़ो कमांडर मारनि था त ॿियो अची संभाले थो ऐं विढ़नि था दिलेरी सां पंहिंजा ड्रोन हणनि था ऐं जेके दुश्मन आहिनि उन्हनि खे नेस्तो नाबूद करण लाइ अॻिते वधनि था। बेटा इहो ॾिसो त बेत पूरो वेठो आहे हण भाला विढ़ भाकरे आॾी ढाल ढाल हा या तेज़ तरार मार त मतारो थिए या कारे ककर हेठि मुंहुं झड़ींदे छॾिया। ही कारे ककर हेठि आहिनि ही ईरानी जेके 5000 साल ऐं अमेरिका त 200 साल थिया आहिनि उनखे ठहंदे 70 साल 80 साल थिया आहिनि इसराइल खे। ही 5000 साल खां वठी ईरानी आहिनि जेके विढ़नि था पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजी ॿोलीअ लाइ पंहिंजी धरतीअ लाइ इस्लाम लाइ ख़ासि तौर ते ऐं उहे चवंदा ज़ुल्म जेको जीअं इमाम हुसैन सां ज़ुल्म थियो यज़ीद जेको आहे उन्हनि खे शहीद कयो ईअं ईरान सां मशर करे रहिया आहिनि इहे यहूदी सिहोनी जिन जी असां मज़म्मत कयूं था जिन वरी बमबारी करे नंढड़ा मासूम ॿारड़ा मारिया आहिनि। मिनाब स्कूल में 168 नंढड़ा ॿारड़ा जंहिंमें नियाणियूं उन्हनि खे मारियो वियो आहे। जेतिरो उन ते अफ़सोस कजे उन्हनि जी ईद कीअं थींदी उन्हनि जंहिं घर मां उहा नियाणी मरी वई हूंदी शहीद थी वई हूंदी उन्हनि जी ईद कीअं थी हूंदी। पोइ बि पंहिंजी क़ौम लाइ विढ़नि था पिया जदोजहद था कनि पिया ऐं पाकिस्तान जो सॼो आवाम सिंध जो सॼो आवाम उन जूं दुआऊं ईरान सां गॾु आहिनि। अलाह कंदो ही कामयाबु थींदा अलाह कंदो इस्लाम कामयाबु थींदो ऐं हक़ जी जेका आहे ॻाल्हि जेका आहे उहा बीह वेंदी। सईद मंगी साहब वेठो आहे। सईद मंगी साहब ईद लॻी पई आहे खैरपुर जी ईद अव्हांखे बचपन वारी उहा ईद उहा यादि हूंदी रेडियो ते बि अव्हां बालकपण में प्रोग्राम कया वरी अव्हां कैलीग्राफी कयो था दोस्तनि सां कचहरियूं शागिर्द इहो सॼा रंग ज़िंदगीअ में इन्हनि रंगनि मां केतिरो लुत्फ़ हासिलु कयो। बिल्कुलु मां सम्झां थो त ज़िंदगी में ॾिठो वञे नी त तव्हां जॾहिं थोरो बि हिसाबु कंदो त ख़ुशियुनि जा लम्हा आहिनि घणा असां वटि बाक़ी एॾो माण्हू मसरूफ़ लॻो पिया दुनिया जे नचनि में कमनि में टारगेट्स में चैलेंजुनि में इहे ॾींहं आहिनि थोरा पहिरीं ॻाल्हि इहा ऐं ईद जी जॾहिं ॻाल्हि थिए थी न ईद जो पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट ठहियलु आहे। नंढा हूंदा हुआसीं मूंखे यादि आहे खैरपुर में त ईद जो ॾींहुं त हिकिड़ो आहे पर तयारी महीनो हलंदी आहे माना रमज़ान शुरू थियो त बि माण्हू सॼो रमज़ान में रोज़नि में आहे ॿियनि में आहे तयारियूं हलनि थियूं कपिड़नि लटनि खां वठी वेंदे सभु शयूं फरमाइशूं ऐं उन वक़्तु असांखे ख़बर कोन्हे त वॾनि खे शाबस आहे असांजी उन ख़्वाहिशुनि खे कीअं पूरो पियो कयो कपिड़ा बि बूट बि जूता बि शयूं बि माना सभु सामान पूरा थींदा। वरी ईद उल अज़हा जा पंहिंजा हिकिड़ा शौक़ु हुया बकर वठिबा सॼा थींदा त मां सम्झां थो हीअ त हिकु त असांजे लाइ तमामु घणी अहम आहे छो त हिन में रमज़ान बि अचे थो ऐं हुन में खोड़ सातर असांखे इम्तिहान ॻाल्हियूं ऐं खोड़ सातरियूं शयूं सिखण लाइ मिलनि थियूं। बल्कि ईद में मूंखे यादि आहे त असां ईद ते जेके बि नंढापण में जेके दोस्त हुयासीं पाण में सोट माथा त पाड़े वारा उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज हूंदो हिकिड़ी गॾियल मस्जिद हूंदी साईं निज़ामानी में मंगी पड़ो हुते उन में जेके बि क़ौमूं असां गॾिजी हिकिड़े वॾी ईदगाह में निमाज़ पढ़ंदासीं ऐं उहो गॾिजी पढ़ंदा सभई। सुठी ॻाल्हि इहा आहे त उन खां पोइ वरी जीअं अचूं घरनि में ख़र्चियूं थियनि वरी ॿियो सभु हिकिड़ी असांजी उते ठहियल इमाम बारगाह ठहियल वॾो हिकिड़ो स्पेस आहे जीअं सभु मानियूं उते खणी खाईंदा आहिनि अञा ते रिवायत हले पई ऐं वरी ख़र्चियूं मिलनि पोइ 11 बजे खां पोइ या क़ब्रस्तान माण्हू वञे थो सभु थी थो अचे 10-11 खां पोइ सभु वांदा पोइ इहे जेके 2-3 रुपया ख़र्चियूं मिलियूं सभु निकितासीं शहर हिकिड़ो कमु ज़रूरु कंदासीं उन दौर में फ़ोटो स्टूडियो हूंदा हुआ फ़ोटो कढाईंदासीं पोइ टेलीफोन खणी वेठा आहियूं करे छा खणी वेठा हुआसीं पोइ संग सां हिकिड़ो यादगार फ़ोटू ज़रूरु कढाईंदा ईद ॼाणे ॿियो हुते भरिसां वारी सिनेमा हूंदी टालपुर सिनेमा फिल्म त ज़रूरु ॾिसबी छा बि थी पियो भले रश बि केतिरी हुजे पोइ इहे पोइ खाधो पीतो ॿियूं शयूं ऐं उनखां पोइ कोशिशि इहा हूंदी त सॼो ॾींहुं शानदार गुज़ारिजे ऐं पोइ उहो ॾींहुं अलाए छो मूंखे ख़बर न आहे यादि आहे त जल्दी ख़तमु थी वेंदो अरे शाम थी विया ॾींहुं त ख़तमु थी वई पर मूंखे हिकिड़ी ॿी शइ अहम यादि ईदुनि में छा थींदो पैसा जॾहिं ख़र्चियूं मिलंदियूं त पोइ इहे सभई यादि न कंहिंखे न ॾिनी आहे उनजे हर बोर बि साम्हूं वञिबो मुलाक़ात कबी मिलबो
पोइ जे ख़र्च मिलंदी मां त उन्हनि पैसनि मां कोशिशि कंदो हुउसि जेके नॉर्मली रंग कोन वठी सघंदो हुउसि ईद जी ख़र्चु माणंदो हुउसि छो त कॼु महांगा रंग हूंदा गिटार वाटर कलर महांगा हुया नवां बुर्श नंढियूं नंढियूं ख़्वाहिशूं मुंहिंजी ईदनि में पूरी थींदियूं छो त ईअं घुरण असांखे मुनासिबु कोन लॻंदो बिल्कुलु सही था चओ। त मां उन्हनि ईदनि में उहे पंहिंजा ख्वाब बि पूरा थी ॾिठा पंहिंजी ख़ुशियूं बि ख़्वाहिशूं बि ॾिठुमि ऐं ॿियनि दोस्तनि बि पंहिंजा पंहिंजा कंदा अॼु बि ईअं ॿार कंदा हूंदा अॼु असां वरी ॿिए रोल में आहियूं अॻे दफ़े असां वठण वारा हाणे ॾियण वारनि में आहियूं त मां सम्झां त इहे ॾींहं तमामु शानदार आहिनि ऐं अलाह साईं जेतिरो बि असांजो टाइम लिखियो आहे दुनिया में उन में सभिनी खे अलाह साईं ख़ुशियूं ॾे ऐं ईअं ई पंहिंजे सेलिब्रेशन में कनि पंहिंजे बचनि सां रहनि फैमिली सां रहनि दोस्तनि सां रहनि ऐं साईं जीअं अनवर साहिब जी सुहिणियूं ॻाल्हियूं कयूं त इहे जेके वेछा आहिनि विसी था वञनि माण्हू भाकुर हिकिड़े भाकुर साईं विसरियल वादनि जा सारा थक लही विया ईद ते थकु लही थो वञे जॾहिं भाकुर पाए थो माण्हू किथां किथां किराया भाड़ा करे ॿाहिरि मुल्कनि मां कराचियुनि मां इस्लामाबाद मां पंहिंजे मिटनि अचनि था वरी वेहनि था पोइ इहे सभु ॻाल्हियूं बि थियनि थियूं इन में खोड़ सारा मामला बि हल थियनि था खोड़ सारी शयूं सेट बि थियनि थियूं छो त साल जे या 6 महीने 8 महीने जे हिकिड़े वक़फ़े खां पोइ जो मुलाक़ात थिए थी नी त पोइ माण्हू ॼणो हिकिड़ो अॼु पाण खे अकेलो कोन थो महसूसु करे छो त जेके ॿाहिरि था रहनि नी उन्हनि खे ईद जो अहसासु ॾाढो आहे बिल्कुलु सही असांजे ॻोठनि में रहूं था असांखे ख़बर आहे त असां पाण में पर जेको ॿिए शहर में ॿिए मुल्क में आहे नी उहो सम्झो रत जा गुड़ा थो ॻाल्हि पियो सची ॻाल्हि इहा छो त हिकु दफ़ो मां ईद ॿाहिरि कई ॿाहिरि मुल्क में मूंखे अहसासु थियो त ईद जो ॾींहुं कुझु बि थी पाण वटि कजे छो त इहे जेके अंदरि में वठ पवनि था या उते जेको मंज़रु यादि थो अचे छा थींदो हूंदो त इहे ॻाल्हियूं ख़ुशियूं इहे अलाह साईं हर कंहिंखे नसीबु करे ऐं मां ख़ुशि थींदो आहियां जेके बि ख़ुशी जा ॾींहं हुजनि बल्कि मां हूअं बि चवंदो आहियां त नंढा नंढा मौक़ा जेके मिलनि नी उन्हनि खे सेलिब्रेट कजे बिल्कुलु सही था चओ पर असां पाण ॻोठ हलंदा आहियूं त माना ॾिसंदा आहियूं त हितां शहर जो माण्हू ॻोठ ईंदो आहे त ॻोठ वारा जी पवंदा आहिनि पर जॾहिं हिकिड़ो माण्हू ॿाहिरि रहे थो विलायत में रहे थो वरी पंहिंजे वतन ते अचे थो पंहिंजे ॻोठ में त उनजे लाइ माण्हू जियो पए ज़ाहिर आहे पंहिंजे मिटीअ जो होगा अदा अब्दुल अज़ीज़ ऐं हा हाणे ज़ाहिर आहे पोइ मुख़्तियार खां पोइ वरी अञा बि अॻियां पंहिंजे उहिदे ते आयो हिकिड़ो त तव्हांखे हुन जूं पोइ मुबारकूं हुजनि पर हाणे नंढड़नि सां गॾु अवां ईद बि मल्हायो पिया इहो रमज़ान शरीफ़ में महांगाई घणी हुई अवां बि पोइ इहो पे ग़रीबनि खां पुछो त अघ किथे आहिनि एतिरा वधाया छो अथव दुकान ते महांगा छो कया अथव हींअर त इहे किराया बि एॾा महांगा लॻा पिया आहिनि त ईद ते माण्हू ॾाढा ॾुखिया थिया हाणे तव्हांखे इहो भला किरायनि भाड़नि वारो इहो केतिरो अहसासु बचपन वारो किरायनि भाड़नि वारो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे उन टाइम में त आऊं 1984 खां 87 ताईं हैदराबाद में पढ़ंदो हुउसि ॿिए मां वटि बस हलंदी हुई जंहिंजो 8 आना किरायो हुयो पर 4 आना हाफ किरायो ॾींदा हुआसीं ऐं उन टाइम में हैदराबाद खां डिगड़ी जिते असांजो ॻोठ आहे 9 रुपया किरायो हुयो 4.5 रुपया पोइ कोशिशि इहा कंदा हुआसीं त इहो ड्राइवर या को असांजो मिट माइट वास्ते वारो हुजे इहो बि वरी फ्री में अचूं उन ज़माने में हींअर गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे तमामु हिकिड़ो सुठो क़दम खयो आहे जीअं त आऊं तव्हांजी दुआ सां असिस्टेंट कमिश्नर आहियां हींअर मुंहिंजी मलीर में जेका ड्यूटी आहे एज ए स्पेशल मैजिस्ट्रेट हाणे ईद ते वरी असां मोकल ते आया आहियूं पर गवर्नमेंट ऑफ सिंध जेके भाड़नि जी जीअं सभिनी ॻाल्हि कई त असांजा असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कार सेक्रेटरी RTA इहे बसियुनि जा जेके अॾा आहिनि उन्हनि ते रेड बि कनि पिया रस्तनि ते हाणे अॼु चीफ सेक्रेटरी साहिबु जेको आहे हिकिड़ो नोटिफिकेशन कढी मोबाइल नंबर उन ऑफिसरनि जा ॾिना आहिनि त रस्ते ते जेके बि कोस्टरूं आहिनि या बसूं आहिनि उन्हनि खे बीहारे उन्हनि माण्हुनि जा भाड़ा बिल्कुलु गवर्नमेंट वापसि कराए पई ऐं जीअं जेके मार्ट आहिनि स्पेशली ऐं तव्हांखे हैरत जी ॻाल्हि आहे त ऐं पाण जेको आहे गुलशन हदीद में इहो रेड कयो जंहिंमें असांजा बसि आई एम सॉरी टू से कंहिं ते नुक़्तचीनी नथा कयूं पर असां में ईमान हलियो वियो आहे जेके तोर आहिनि उन्हनि तोरनि में बेईमान त साहिमिन में जेको आहे सो हेठि पथर लॻायो वेठा आहिनि खीर में मिलावट लॻी पई आहे गवर्नमेंट जेको आहे हिन वक़्तु जेको असांजो फूड डिपार्टमेंट आहे जेको अथॉरिटियूं आहिनि उहे पंहिंजा कमकार मुंहिंजो चवण इहो त ग़रीब माण्हू जेको ख़ुशीअ सां हिकिड़ी ईद करे थो महिमान आहे जो आदर भाउ त उनखे वधीक इहो हूंदो आहे पोइ हिनखे इहे शयूं ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि पर ईद खे अव्हां कीअं दोस्तनि सां वधीक ख़ुशी महसूसु कंदा आहियो पंहिंजनि सां पाड़े वारनि सां या शहर में वधीक साईं जीअं ॻाल्हि कई त ईद पहिरीं असीं वठंदा हुआसीं नंढा हुआसीं त उहे जेके पैसा जेके हूंदा हुआ ॻणींदा हुआसीं त बाबा हाणे भाउ खे घणा मिलिया आहिनि भेण खे घणा मिलिया आहिनि मूंखे घणा मिलिया आहिनि पोइ इहे रीसूं थींदियूं हुयूं हाणे अलाह जी महिरबानी सां 2 सालनि खां ईद मदीना मुनवर में कईसीं पर हिन साल ईद जेका आहे हिते ॻोठ पंहिंजनि सां
जीअं त बिरादरी जेका आहे जुणेजा बिरादरी आहे, राजपूत बिरादरी आहे, पर अक्सर जेके अदब जा जेके माण्हू आहिनि जीअं तव्हां जहिड़ा आहिनि शाइर अदीब ईदूं उन्हनि सां सची घर वारनि सां त कलाक ॿ कलाक गुज़रंदो आहे, पर दोस्तनि यारनि सां जेकॾहिं ईद न मिलण वञूं या उहे असां वटि न अचनि त पोइ ईद में मज़ो ई न आहे। ईद में मज़ो न ईंदो आहे पोइ बिल्कुलु तव्हां सां गॾु मौसम वेठो आहे हाणे ईद बि लॻी पई आहे ऐं हाणे ल्यू बिस्किट प्रिंस वारा चॉकलेट बिस्किट आहिनि सो हाणे मौसम खे ईद ते वात मिठो कयो मौसम अचो त तव्हांखे हीअ बिस्किट ॾियां त तव्हां हीअ बिस्किट खाओ ऐं तव्हां ॾिसो त ॿुधायो त हीअ बिस्किट ल्यू बिस्किट कीअं आहे ऐं हीअ ॾिसो त प्रिंस बिस्किट में हीअ जेको शयूं आहिनि जेके मिक्स आहिनि इहे खाई बि ॾेखारियो त इहे कीअं आहिनि त पोइ सभिनी खे ॿुधायूं तव्हां जहिड़ा नौजवाननि लाइ इहे बिस्किट जेके आहिनि तव्हां खाईंदा रहंदा अॼु खाई ॾेखारींदव त मूंखे वरी वधीक सुठो बि लॻंदो ऐं पोइ त पोइ वरी हेॾां शमीर वेठो आहे त शमीर खां गीत बि ज़रूरु ॿुधूं त ॿारनि लाइ सही आहे जेके ॿार जी वॾी उमिरि वारा आहिनि उहा बि शौक़ सां खाईंदा आहिनि वॾी उमिरि वारा शौक़ माना बाबा बि शौक़ सां खाईंदो आहे पोइ ॾियो बिस्किट त बाबा बि खाए हा ज़ाहिर आहे त बाबा बि खाईंदो ऐं सभु हेॾां साईं वारनि खे बि अदा त साईं वारनि खे बि त इहो प्रिंस बिस्किट अदा इहो चॉकलेट आहे त अवां बि नंढे हूंदे यार ॾिसो त ईद ते असांखे बिस्किट या का शइ वठंदा त खाईंदा बि हुयासीं ज़रूरु न इहे त पोइ हेॾां सभु वेठा आहिनि अबा हेॾां इहो जोही वारा नौजवान हलिया हे प्रिंस बिस्किट हे चॉकलेट बिस्किट खा बस हुते वेही खाई ऐं पोइ ॿुधाइजांइ त बिस्किट कीअं लॻा अव्हांखे हा हा खाइजे वेठो मथे सो इहो सभिनी बिस्किट खाधा ईद ते ख़र्ची बाबा खां घणी वठंदा आहियो या बाबा पाण ई ॾींदो आहे आऊं कोन वठां बाबा पाण ई ॾींदो आहे पंहिंजी ख़ुशी सां वरी पोइ जे नंढड़ी भेण हूंदी आहे वरी उहा हर चकर वधीक वठी ईंदी आहे वरी पोइ रीस कंदी पई आहे उहा ई पोइ आउं चवंदो आहियां बाबा चवंदो आहे छॾे ॾे नंढड़ी आहे मश्करी पई करे ईद जी ख़र्ची मिलंदी आहे त पोइ घणे रखंदा आहियो या जेके मिलिया बसि रखे छॾींदा आहियो न जेॾीमहिल ईद ख़तमु थी ईंदी आहे पोइ सॼा गणे रखंदो आहियां या का अहिड़ी शइ हूंदी आहे वॾी पोइ उहा वठंदा आहियो वठी ख़तमु करे वेंदो आहियां वठी ख़तमु करे छॾियो अदा रशीद भला अव्हांखे ईद बचपन वारी वधीक या हाणे वारी ईद कीअं था सम्झो त ईद इहो बिस्किट बि खाओ ऐं साईं बचपन जो जेको ईद जो मज़ो हो हाणे न आहे ऐं साईं वारी ॻाल्हि त चाचा मामा सभु ख़र्ची ॾींदा हुआ ॾाढो मज़ो ईंदो हो ऐं हाणे जेको आहे सो ईद तमामु सुठी आहे पर बचड़नि जी ईद आहे ऐं अलाह जो शुक्र आहे बाक़ी जेके जेके तव्हांजो ओताक आहे उन ईद जो मज़ो ई पंहिंजो आहे साईं ईद जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं अलाह जो शुक्र आहे ऐं चवंदो शाइर चवंदो शाह साहिब जो त ईद जे हवाले सां सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो थोरे घणे ॾींहणे माण्हू वञनि मरियो तेसीं कुर्ब करियो भाकुर पायो जेके नाराज़गी ख़तमु कयो अलाह पाक तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि ऐं आबाद रखे तमामु सुठो बहितरीनु मज़ो अची वियो बिस्कुट खाइण में वधीक मज़ो अची वियो वरी चांडो साहिबु तव्हां ॿुधाईंदो बिस्कुट जे हवाले सां ज़रूरु ज़रूरु चांडे साहिबु बिस्किट खायो पर हाणे शमीर वेठो आहे त शमीर खां गीत बि ॿुधूं था ज़रूरु पर हाणे शमीर तव्हांखां गीत ज़रूरु ॿुधंदासीं पर हिन खां पहिरियां हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था सो सभु जेके ॾिसंदड़ असांजा साथी आहिनि सो नंढड़ी साई ते वेंदा पर साई सां गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेके प्रिंस बिस्किट आहिनि जेके ख़ासि करे ईद जे लाइ हवाले सां ऐं ॿारनि जी पसंदि लाइ प्रिंस चॉकलेट जेको बिस्किट आहे इन लाइ चवंदा प्रिंस बिस्किट जे हर हिसे में मज़ेदार करीमी ऐं क्रीम सां भरियल चॉकलेट आहे ऐं क्रीम सां भरियल ई बिस्किट आहे ऐं ज़ाइके वारो आहे जंहिंखे अव्हां खाईंदव तॾहिं के ॿार आहिनि उहे ॾाढा ख़ुशि थींदा ऐं उन्हनि जी ॾाढी सुहिणी ईद गुज़रंदी सो हिकिड़ी नंढड़ी साई ते हलूं था साई खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हांजी पंहिंजे प्रोग्राम असांजी औताक में असांजी औताक ते उहे जेके रंग हूंदा आहिनि आम ॾियारनि में तोरे ईद जे ॾियारनि ते ऐं सभु जॾहिं पाण में गॾु वेहंदा आहिनि त उनखे ई असीं ईद चवंदा आहियूं ऐं ईद जा ही जेके रंग आहिनि इहे सॼी सिंध तोड़े ॾेह परॾेह में अव्हां सभिनी जे साम्हूं हूंदा आहिनि अव्हां औताक खे असांजी औताक खे एतिरो पसंदि कंदा आहियो ऐं जेके आयल महिमान हूंदा आहिनि सुगड़ हूंदा आहिनि उन्हनि जी अव्हां एतिरी साराह कंदा आहियो सच पुछो त असांजो जीउ ख़ुशि थियो पवे पर ॻाल्हि हिकिड़ी इहा बि चवंदो हलां ईद जे ॾींहं ते त अव्हां पाण में मोहबतूं कयो विछा विसारे हिक ॿिए ते जेका इहा अना वारी जेका ड्रोड़ आहे अना वारी जेका चवंदा आहियूं त नफ़रत आहे
उनखे ख़तमु करे मोहबत में उनखे ज़िम कंदव न त हीअं अव्हांजा वेढ़ा बाबा थींदा आहियूं ओताकूं बि आबाद थींदियूं। पोइ इन जे करे अॼोकी असांजी जेका इहा ओताक आहे उन सां तावन कयो आहे। प्रिंस बिस्किट रोज़ाने ॿारनि में एतमाद पैदा करे थो ऐं जीअं ॿारनि में हीउ बिस्किट एतमाद पैदा करे थो ईअं अव्हां जॾहिं पाण में गॾिजी वेहंदव न त अव्हां में मोहबत ऐं हिक ॿिए जे लाइ एतिराम ऐं हिक ॿिए जे लाइ एतमाद जुड़ी पवंदो ऐं हमेशह अव्हां पाण में खीर खंडंदव। सो हाणे हेॾां अनवर सागर कांदोड़ साहब वेठो आहे। सर ईद जे इहा जेका कचहरी कईसीं ईद जी जेका इहा पाण में वेहक कईसीं हिते अचण सां वेहण सां अव्हांजे रूह में कहिड़ी ॻाल्हि जुड़ी या ज़हन में नई ॻाल्हि? गॾिजाणी थी अॼु त ईद जो ॾींहुं हो हुन में हिकु त ॿुधोसीं सभिनी खे तव्हांजा जेके राया हुआ या सईद मगी साहब जा ॿुधोसीं त बाबा खैरपुर कीअं हो। अकबर साहब वरी महांगाई जी ॻाल्हि कई, साईं शोरे साहब वरी अदाकारी इन दौर जी जुणेजे साहब वरी अघनि जी ॻाल्हि, किरायनि जी ॻाल्हि, हुकूमत जी ॻाल्हि, माना चीफ सेक्रेटरी जा हुकुम लेटर जेके महांगाई कनि था या भाड़ा वधी था वञनि उन ते बि चीफ सेक्रेटरी नोटिस वरितो आहे त बाबा कमेटी ठाही अथमि हर ज़िले में ही माण्हू हिनखे रिपोर्ट कयो। इहा भली ॻाल्हि आहे हुकूमत अगरि करे थी ऐं तेल वधी वियो आहे। ऐं हिते पाण इहो बि शेयर कयोसीं त बाबा हींअर जंग पई हले, ज़रे घटि इहे 3 आलमी जंग पई हले, उन दौरान असां ख़ुशियूं पिया मल्हायूं ऐं मेहरान जे स्टूडियो में वेठा आहियूं ओताक में। इहो ओताक ठहियलु आहे जंहिंमें मुसवरी बि थियल आहे, मुसवर सां गॾु वेठो आहे ऐं रंग तरह तरह जा रंग आहिनि। उन में हिकिड़ो त असां माज़ी में हलिया था वञूं त नंढपण में कीअं हूंदा हुआसीं, ख़र्चूं कीअं मिलंदियूं, सयुनि जो ज़िक्र थियो बाबा, गुफ़्तनि जो ज़िक्र थियो, ओताक में कचहरियूं थींदियूं। उहे पुराणे ज़माने में ओताक में इहे सुघड़ बि हूंदा हुआ। असांजे ॻोठ जे भरिसां रहमतुल्ला अब्बासी हिकिड़ो सुघड़ हूंदो, ॿियो सूमर बंगर। पोइ उहे ईद वारे ॾींहुं पंहिंजी नंढड़ी कचहरी कराईंदा हुआ हुते ऐं गुज़ारतूं ॾींदा हुआ ईद वारे ॾींहुं। हुननि जो ख़ासि मशगलो हूंदो हो त बाबा ईद वारे ॾींहुं अचो असां वटि ऐं गुज़ारतूं ॾियो, गुज़ारतूं वञो। माना उहो ॾींहुं बि ॿोली जी ख़िदमत जो हूंदो हो। अॼु ओताक में उहा ख़ुशबू पई अचे, ॻोठ वारी, मोरे वारी, उहा ललिया पतण वारी। हिकिड़े दोस्त फोन कई मूंखे हाणे, चई त यार ललिया पतण वारे पासे ते किताब थो अचे पियो, सो इहो ललिया केरु हो, छा हो, फलाणे नालो के पियो। मुंहिंजो ललिया हिकिड़ो चवंदा दीवान हुयो ऐं उन नाले जा पतण हो, पोइ त ललिया ॿेलो बि आहे ऐं इहो शहर ॿ टे दफ़ा ॿुॾी वियो आहे। उते असांजे ॻोठ जूं जेके ईदूं हुयूं उहे बसि ईअं हुयूं त ओताक ते वेहण या वरी ईद वारे ॾींहुं दरिया ते वञणु, दरिया बादशाह ते सलाम करणु, पुल खे ॾिसणु ऐं वरी खाधा, माना सुबुह जो सयूं ठहियूं त मंझंदि जो चहर, राति जो वरी ॿियो कुझु ठहियलु हूंदो। हुनजे लाइ तफ़री इहा हूंदी त दादू मोरो पुल ते वञिबो, इहा वॾी तफ़री आहे। हा, इहा असांजे लाइ वॾी, इहो असांजे गोर खेल ते पहुतासीं, ख़ुशी इहा वॾी आहे, इहा माना गोर खेल ते पहुतासीं, जेका एशिया जी वॾे वॾी पुल आहे, जे वॾे ढंढ मंछुरा ऐं ड्रिगे में ड्रिगी पुल जेका आहे उहा दादू मोरो पुल आहे, जंहिंजो मखदूम बिलावल पुल आहे। परियां ॿेलो, ओरियां असांजो ॻोठ आहे कांदड़ा कॉलोनी। ख़ूबसूरत जॻह ते आहे, लोकेशन ते असांजो ॻोठ मोरे में। ऐं मोरो सिंध में नक्शे में ॾिसंदो दिलि वारी जाइ ते आहे, जिते साईं राशिद मोराई हुयो, होॾां उस्ताद बुखारी हो। उस्ताद बुखारी चयो त चवां थो त तोखां छॾियां मोकिलाए, मता मूंखां मुंहिंजी मां मोकिलाए, 2-3 मिंट तरसो भली पोइ हलजो, कचे खां पके खां अचां मोकिलाए, टुटी पवंदी उस्ताद दादू जी दिलि, बुखारीअ खां मोरो मता मोकिलाए। मोरो ऐं दादू जेके गॾु हूंदा हुआ उन्हनि इलाइक़नि में, जिथे मुर्तज़ा तव्हांजो नंढपण गुज़रियो आहे, जिते सुघड़, फनकार, साईं मल, साईं उहा कबड्डी। हाणे ईद ते कबड्डी ज़रूरु थींदी, टिकट वठिबी, कबड्डी वठिबो, लंजार जी कबड्डी ॾिसबी, फलाणी टीम जी कबड्डी ॾिसबी, वॾो मज़ो आहे। वाह जो यार, वाह टीम खटे वई, मेलो मची वियो, मेलो मची वाह वाह थी वई। यार रिछे जी बच ॾिसंदा हुआसीं नंढे हूंदे, उहा बि थींदी। पुतलियुनि जो तमाशो ॾिसंदा हुआसीं ईद ते। यार मुर्तज़ा हिन ओताक में तो छा छा यादि ॾियारे छॾियो आहे। वाह वाह, इहे मोटी वियो आहे नंढपण ते, पंहिंजी जिते मुंहिंजी ओर पोरियल आहे ओॾे हलियो वियो आहे। ईअं ॼण अखियूं पुटियां थो त नंढपण थो ॾिसां पियो। इन खां वधीक ॿियो छा आहे हिन मंच ते? वक़्त खे वराइजे त ईअं वराइजे, मोहबत खे वराइजे त वरी ईअं वराइजे, जे मोहबत उनखे सहेड़जे त वरी ओताकुन में सहेड़जे, ओताक ते सहेड़जे। साईं सईद मंगी साहब, हीअ ओताक ते अवां आयो, हीअ जेका कचहरी थी, जेका रिहाण थी, तव्हां सॼो ॾींहुं मसरूफ़ आहियो, माना पोइ यूनिवर्सिटी हुजे, पोइ रंगनि जी दुनिया में अवां हुजो, पोइ घर खे टाइम ॾियो, दोस्तनि खे, पर हीउ ख़ासि करे जेको ओताक जो टाइम कढण जे लाइ इहो हिकिड़ो निरालो अलॻि ई आहे दुनिया खां। सम्झो त उन मसरूफ़ियत खां लॻंदी। तव्हांखे कीअं लॻंदो? मां सम्झां थो त इहे जेको ओताकुन असां जेके नंढपण ॾिठियूंसीं, कचहरियूं, वेहकूं, सचपच इहा दर्सगाह आहे, इहा हैसियत आहिनि।
हिते जेके वॾा अची वेहनि था, नंढा वेहनि था, हिक ॿिए जी ॻाल्हियुनि खे, जज़्बनि खे, अहसासनि खे, बसि रुॻो केॾो ॾुखारो बि हुजे नी, चइनि चङनि सां वञी वेह त उनजो ध्यानु हटी वेंदो, ॿिए पासे हली वेंदो। अकेला बि जेके आहे नी ॾाढी ख़तरनाक शइ आहे। ओताकुनि जो कॉन्सेप्ट इन करे वॾो आहे जो उन में माण्हू खे लॻे थो मूंसां सभु गॾु आहिनि, भले उहो दिलि जी ॻाल्हि न बि करे कंहिंसां, पर चइनि माण्हुनि सां गॾु वेहण जो अहसासु तमामु वॾो आहे। हाणे ईद जे हवाले सां केॾियूं ॻाल्हियूं यादि पयूं मूंखे बि, सचपच मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मूंखे यादि आहे असांजे वालिद साहब बाबा इनायत अली मंगी, असां सभिनी कज़न्स खे ॿ जेकी हूंदा सोट मासा सभई, उन ॿ टे टांगा भरे ख़ैरपुर शहर में वठी ईंदो ऐं पोइ जूता पंहिंजा पसंदि सां सभु वठंदा ऐं उते जो जीअं सिंधी में चइबो आहे न भंडण बि थींदो, रोज़गारा बि थींदा, हो कहिड़ो थो वठे हो कहिड़ो थो वठे। त नंढपण में इहे असांखे ॾाढी यादगिरी, सभु शयूं वठी ईंदा हुआसीं, अलाए कीअं वॾा मैनेज कंदा। उन खां पोइ जॾहिं असां पोपड़ प्रेस ते ऐं सभु असां जेके हुआसीं फैमिली मेंबर्स कमु कंदा हुआसीं, अदीब शाइर सभु उते ईंदा हुआ। कुर्बान मंगी साहिबु असांजो उते प्रेस जो अॻुवान हुयो ऐं वॾो हुयो, जंहिंजे करे सॼी प्रेस हुयूं। त उन में असांखे यादि आहे त जॾहिं ईदूं ईंदियूं त छा कुर्बान कपिड़नि जा ताकिया घुराईंदो हुओ, त उन मां पसंदि करे कपिड़ा खणो पंहिंजा, ऐं उहे 25-30 जेके नौजवान असां उते कमु कंदा हुआसीं, सभिनी जा ईद जा जोड़ा उन प्रेस ते असांजे लाइ ठहंदा पिया। ऐं ॿियो मुंहिंजो कज़न हूंदो इरशाद मंगी, उहो ॾाढो माशाल्लाह नंढपण में बिज़नेसमैन ॾाढो हूंदो। उन हिकिड़ो ॾाढो आइडियो मूंखे यादि आहे, असां हाई स्कूल में हुयासीं 9 क्लास में 10 क्लास में मुंहिंजे पए थो, त उन चयो त ईद जो मौक़ो आहे, हिकिड़ी मार्केटिंग था कयूं, तूं आर्टिस्ट आहे छो त मुंहिंजी शयुनि खे प्रोमोट कंदो। त जेके बि थोरो शहर जे पासे दुकान हुया उन सां ॻाल्हाईंदो त तव्हां पंहिंजा साइन बोर्ड ठारायो, ईद मथां बिटिया तव्हां नालो थींदो, तव्हांजो हीअ थींदो, पोइ हिते फलाणी शइ मिलंदी आहे, पोइ तव्हां नालो रखिबो, उन सां ॻाल्हाईंदो, पोइ रंग वठी। ऐं मूंखे यादि आहे ईद खां हफ़्तो अॻु में असां उनखे बसि ॾाकड़ूं हणी दुकान ते बि बोर्ड ठाहींदा हुआसीं, ऐं ईद जा चङा खाधा पैसा उहो वठंदो, पोइ शेयर करे खणंदा हुआसीं, खाईंदा पीअंदा हुआसीं। त ॻाल्हि इहा आहे त इहे जेके ख़ुशियूं आहिनि नी, इहे जेके असां उन्हनि में जेको उन में हिसो कंदियोसीं या असां वक़्तु ॾिठोसीं, अॼु दुनिया ॿिए पासे हली वई आहे। ऐं उन वक़्तु असां इंडिपेंडेंस बि ॾिठीसीं, ख़ुशियूं बि ॾिठियूंसीं, ऐं उन्हनि माण्हुनि सां बि उथिया वेठा हुआसीं। मूंखे यादि आहे उस्ताद ख़ादिम सिंधी हुजे, तनीर अब्बासी हुजे, उम्मीद ख़ैरपुरी हुजे, इहे ख़ैरपुर जा माण्हू आहिनि जिन मां असांखे यादि आहे ईद जे मौक़े ते मुलाक़ात थींदी, ऐं उहे जेको असां सां कचहरी थींदी, जेको प्यारु ॾींदा, त सचपच लॻंदो आहे त नंढपण माण्हू मोटी त कोन वञी सघे थो, पर ॻाल्हियूं करे घटि में घटि पाण खे उन में महसूसु ज़रूरु थो करे सघे। बिल्कुलु सही। ओताक जो जेको कॉन्सेप्ट आहे असांजो हुयो, केॾे अरसे खां पोइ असां वरी उन में तव्हां असांखे ॻंढे छॾियो आहे, उहा जेकी कनेक्शन हाणे तव्हां कयो आहे। हेॾा सुहिणा सुहिणा माण्हू, हेॾा फनकार, राग बि हले पियो, कचहरी बि हले पई, एॾी उताक बि हले ॼणो ख़तम ई न थिए पई हले। त इहे अव्हांजी मोहबतूं न। अदा अब्दुल अज़ीज़, अव्हांखे असांजी उताक ते अची कीअं लॻो ऐं हिन कचहरी में अव्हां वेठो नड़े सां बि गॾु आहियो, सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी। कचहरी में त सची पची ॻाल्हि आहे मुर्ज़ा, हीअं ॾिसो AI ऐं मोबाइल जो जेको दौरु आहे न, मां हिकिड़े कमरे में वेठी आहे, पुटु या धीअ ॿिए कमरे में आहिनि, पीउ 3 कमरे में आहे, पर हिन उताक ते ॾिसो शाइर, अदीब, सुघड़, ऐं कंहिं वटि बि मोबाइल नज़र न पियो अचे। हीअ पुराणे ज़माने में ॾिसो जेको असांजो नंढो नसुल आहे, नौजवान नसुल आहे, इहो वॾड़नि खे ॾिसंदो, जॾहिं पीउ खे माउ खे औलाद जॾहिं ॾिसंदो त पोइ उहो जेको अदब आहे, उहो जेको हया आहे, उहो जेको उथणु वेहणु आहे, उहा जेको अदब आहे, उहो असांजी सिंध या पाकिस्तान तरक़ी कंदो न। बिल्कुलु तव्हांजी सची पची ॻाल्हि आहे। हिन में जेके इंडस्ट्री जेके रंग पोया आहिनि इहे, ऐं थोरी देरि खां पोइ वरी जेके सेवियूं, मिठा ताम, चांवर, मुख़्तलिफ़ जेके डिशूं भाउरनि ऐं भेनरनि सां गॾु वेही खाए पियूं, त इन जो वरी मज़ो ई ॿियो आहे न। ऐं आऊं त पंहिंजी फैमिली सां गॾु उन खां पोइ वरी यारनि दोस्तनि वटि निकिरी वेंदा आहियूं, या वरी उन्हनि खे घुराईंदा आहियूं पहिरें ॾींहं ते, ॿिए ॾींहं ते, 3 ॾींहं ते बिरादरी सां, दोस्तनि सां। ऐं अव्हांखे बि इहा गुज़ारिश कंदासीं त जेको जीअं पुराणे ॻाल्हि आहे त हर साल ते इतिकाफ़ में विहणु थींदो हुयो, पोइ इतिकाफ़ मां निकिरंदा हुआसीं त जेके माण्हू ईंदा हुआ मिलणु, त उन्हनि माण्हुनि खे ख़र्चूं ॾींदा हुआसीं। अॼु बि आउं इहो चवंदुसि जेको असांजो पर जेके अॼु बि उहे विराजनि, उहे हिकु ॿिए खीर खंडु जेको आहे उनखे संभालजे, त इहा वॾी महिरबानी अव्हांजी। सो नंढिड़ो मौज़ में वेठो आहे बाबा, वॾी महिरबानी। ईद जे ॾींहुं तव्हां गॾिजी असांजी उताक ते आहियो, सो तव्हांजे लाइ दुआ गुआयूं त तव्हां हर क़दम ते कामयाबी माणियो, ऐं तालीम में अॻु भरा हुजो, शऊर में अॻु भरा हुजो, ईअं पंहिंजे लिबास में, पंहिंजी ॿोलीअ में अॻु भरा हुजो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, बचड़ा तव्हां आहियो त मूंखे जाम ख़ुशी थी हिते अची। कलाम ॿुधंदव? कलाम ज़रूरु ॿुधूं था। सो हाणे सभु अदा रशीद वारा सभु दोस्त आहियो, सो वॾी महिरबानी, लख थोरा।
सो हाणे अॼोकी इहा ओताक आहे, सो हाणे वेंदे वेंदे कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। पर अॼोकी हिन ओताक सां जेको तावन हुयो उहो हुयो प्रिंस बिस्किट जी। हर हिसे में आयरन ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ा सां तयारु कयो वियो आहे। सो हिन पूरे प्रोग्राम सां असांजे ओताक सां ल्यू बिस्किट वारनि तावन कयो हुयो ऐं ईद जे पहिरें ॾींहुं ऐं ॿिए ॾींहुं ऐं टे ॾींहुं ओताक ते ल्यू बिस्किट वारे तावन जिन जे तावन सां इहो ओताक अव्हांजे साम्हूं असां खणी ईंदासीं। सो वेंदे वेंदे अव्हांजे पंहिंजे मुंहुं नाचीज़ मुर्तज़ा मजबूर खे ॾींदो इजाज़त सॼी ओताक समेत। हा, पर वेंदे वेंदे कलाम अव्हांजे नज़र कंदासीं ऐं सुहिणो आवाज़ु आहे शमीर सरगाणीअ जो। सो हलूं त कलाम जी शमीर। रब खुश रखई रंग महलन में, रब खुश रखई रंग महलन में, मुझ गुरबत जो एहसास तो कर। तड़पाई दे छा हथ ईंदई, बेतरस पिरी कुछ क्यास तो कर। मुखे रोंदे रोंदे साल थी विया, कुछ अल्लाह नाले एहसास तो कर। जे गलती आ हिन बरकत जी, तो हुसैन जे सदके माफ़त कर। ओ हिक तो जो वाइदो वफा थी पवे हा, हिक तू जो वाइदो वफा थी पवे हा। मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा, मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा। हिक तू जो वाइदो वफा थी पवे हा, हिक तू जो वाइदो वफा थी पवे हा। पुछागा पिरी अखा केड़ी खता थी, ला 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 आ पुछागा पिरी अखा केड़ी खता थी, केड़ी खता थी। मगर ही बहिकड़ी खता थी पवे हा, मगर ही बहिकड़ी खता थी पवे। मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा, मुझे दर्द दिल जी दवा थी पवे हा। हिक तू जो वाइदो वफा थी पवे हा, हिक तू जो वाइदो वफा थी पवे हा। रहा किन कॾगी हिक रात मूं वट, ला 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 आ आ ला ला। रहा किन कॾगी हिक रात मूं वट, हिक रात मूं वट,
वट जे तरसी पवीगा त छा थी पवई हा जे तरसी पवीगा त छा थी पवईगा मुझे दर्द दिल जी दवा थी पवेगा अजायो लतीफ़ी खे सोना था मारियो अजायो लतीफ़ी खे सोना था मारियो ही अज़ खुद अवां तां फिदा थी पवे हा अज़ खुद अवां तां फिदा थी पवेगा मुझे दर्द दिल जी दवा थी पवेगा मुझे दर्द दिल जी दवा थी पवेगा हिक तूं जो वाइदो वफ़ा थी पवे हा हिक तूं जो वाइदो वफ़ा थी पवे